नारे पीर, मुस्तफा का हम सफर, मुस्तफा का हम सफर, गली गली नगर नगर। असांजे इन प्रोग्राम में उस्तादुल उलमा शेखुल हदीस व तफसीर हजरत अल्लामा साईं मुफ्ती दोस्त अली सिकंदरी साहब जी दोस्तन के गुजारिश आहे त जेके खुलफा आहिनि खलीफ़ा आहिनि उन्हनि खे महिरबानी करे गुजारिश आहे त हेठि हलो, स्टेज कमज़ोर आहे, महिमान तमामु घणा आहिनि, महिमाननि खे उहा माक़ूल जगह मिले, महिरबानी करे। असांजे इन प्रोग्राम में साहिबजादा पीर सैयद अरशद हुसैन हाशमी सैफी साहब उन्हनि खे भलीकार चऊं था, पीर तरीक़त मखदूम मिल्लत मखदूम साईं शफीकुर रहमान सज्जादा नशीन दरबार आलिया हजरत साईं हाफिज साईं वॾा बाकराणी शरीफ हजरत मौलाना साईं मंजूर अली नईमी साहब, मौलाना हाफिज रोशन अली इनकलाबी साहब, हजरत अल्लामा मौलाना किबला साईं सैयद मोहम्मद हसन शाह बुखारी साहब, हजरत किबला उस्ताद उलफाद हाफिज साईं दुर मोहम्मद सेड़ो हुर साहब। हींअर खिताब जे लाइ गुजारिश कंदासे उस्तादुल उलमा हजरत अल्लामा साईं शेखुल हदीस मुफ्ती दोस्त अली सिकंदरी साहब के तो हुआ चंद खिताब फरमाए। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिहिल करीम व अला आलिहि व सहबिहि व आलि बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ जो नजरानो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन बिअददि मा फ़ी इल्मिल्लाह सलातन दाइमतन बिदवामि मुल्किल्लाह। स्टेज ते वेठल निहायती वाजिबुल एहतराम व तकरीम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम व सादात किराम ऐं साम्हूं वेठल मुंहिंजा मानवारो मुसलमानो भाइरो अज़ीज़ो दोस्तो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तव्हां सां जिन बाबरकत प्रोग्राम में जेको प्रोग्राम सीरत खुलफाए राशिदीन जे नाले सां आहे ऐं तमामु घणे वक़्त खां ही प्रोग्राम थींदड़ आहे ऐं माशाअल्लाह अल्लाह वारनि जो बुज़ुर्गनि जो ही सिलसिलो जारी कयल आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ क़यामत ताईं इहो सिलसिलो जारी ऐं सारी रहंदो। हिन दौर में हिन मौज़ू ते गुफ्तगू करण ऐं हिन मौज़ू खे ॿुधण इंतिहाई ज़रूरी आहे। ख़ासि करे सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमाइन जे मुतालिक अजकल सोशल मीडिया ते
हर माण्हू आज़ाद आहे, उन जे मथां का बि पाबंदी नाहे। उनखे वणे त हू सहाबा किराम जे शान में गुस्ताखी करे, घट वध ॻाल्हाए, अहल बैत अतहार जे मथां तनकीद करे, तान करे, या कुरान करीम या खुद खुदा जी ज़ात जे मथां, तॾहिं बि उनखां केर बि पुछण वारो नाहे, उन जे लाइ को बि कानून नाहे। हिन ज़माने में इहो फितनो वारो ज़मानो आहे। ही उहो ज़मानो आहे जंहिं ज़माने जे लाइ अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ऊंदाहीअ रात वांगुरु ख़तरनाक कारा फितना ईंदा ऐं हर पोयों फितनो पहिरें फितने खां वधीक ख़तरनाक हूंदो। सूरत हाल ही हूंदी जो जेकॾहिं सुबुह जो माण्हू मोमिन आहे त शाम जो उनजो ईमान चट आहे, शाम जो ईमान सलामत आहे त सुबुह ताईं ईमान चट। ही उहो ज़मानो ॾिसूं था त अची वियो आहे। हिन ज़माने में पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त करण ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे औलाद ऐं मुस्लमाननि जे ईमान जी हिफ़ाज़त करण ज़रूरी आहे। ईमान जी हिफ़ाज़त त हर ज़माने में ज़रूरी आहे, पर अर्ज़ करण जो मक़सदु आहे त फितने वारो ज़मानो आहे, ख़बर नथी पवे। उहो ज़मानो ॿियो हो जंहिं ज़माने में तव्हांजे औलाद मां, तव्हांजे ख़ानदान जो नौजवान नंढो फ़र्द बद मज़हबनि जे मजलिस में न वेंदो हो। छो? ड्रिजंदो हो त वेंदुसि अबो कावड़जी वेंदो, चाचो मारींदो, ॻोठ जो वॾो नाराज़ थींदो। पर हींअर ज़मानो उहो नाहे। हींअर ज़मानो ही आहे जो अवां जो नौजवान फ़र्द, अवां जो पुट पोटो भाइटियो वेठो पंहिंजे घर में आहे, पर पंहिंजे घर में हुजण जे बावजूद हू वेठो बद मज़हबनि जे मजलिस में आहे। इन मीडिया जे ज़रिए ॿुधे थो। तंहिंजे करे हिन सहाबा किराम जे सीरत ते, सहाबा किराम जे शान खे हिन दौर में उजागर करण वक्त जी अहम ज़रूरत आहे। सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन, जिन जे लाइ अल्लाह ताला फरमायो रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु, जंहिंजे शान खे कुरान करीम बयान कयो आहे, जंहिंजे शान खे अल्लाह जे हबीब बयान कयो आहे। ऐं 15वीं सदी जो मुसलमान जो उन्हनि जे मथां ज़बान डिघी करे, मुसलमानो अॼु तव्हां असां 15वीं सदी में हलूं पिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खे ही 15वीं सदी हले पई। अॼु बि तव्हां असां इन ॻाल्हि ते फ़खुर कंदा आहियूं। असां वाइज़नि में, पंहिंजे निजी महफ़िलनि में बयान कंदा आहियूं त अल्लाह जो शुक्र आहे जो अल्लाह तव्हां असांखे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत मां पैदा फरमाई। इन ॻाल्हि खे बयान बि कंदा आहियूं, इन ॻाल्हि ते अल्लाह जो शुक्र भी बयान कंदा आहियूं, फ़खुर भी बयान कंदा आहियूं, फ़खुर भी कंदा आहियूं।
आया आयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने का 1400 साल 1500 साल पो भी असी फखुर कयूं था, खुश थियूं था। यकीनन यह गाल खुशी जी आ। अल्लाह जे कदे के यहूदी के ईसाई जे घर में असा के पैदा करे आ त असा जो ही हाल न हुजे आ। अल्लाह जो शुक्र आ जो अल्लाह ताला ईमान जी दौलत दिनी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो नसीब फरमायो। 1500 साल जमानो गुजरी वियो आहे। असा उन जमाने में हलूं पिया तॾहिं भी शुक्र कयूं था, फखुर कयूं था। मुसलमानों अंदाजो लगायो उन जमाने जे माण्हुनि जे लाइ जे जमाने के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुल कुरून करनी फरमाई त सभनी जमानन मां भले में भलो जमानो मुंहिंजो जमानो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भलो जमानो उन जमाने जा मुसलमान जिनके अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जियारत नसीब फरमाई। जिन माण्हुनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां निमाज़ूं नसीब थियूं, जिन माण्हुनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु सफ़र कया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जिहाद में हिस्सो वरतो। मुसलमानों छा उन्हनि जो शान हूंदो। सहाबा किराम इहे केर हुया? इन्हनि खे तव्हां असां चवंदा आहियूं सहाबा किराम, जिनखे अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ियारत ऐं मदद जे लाइ चूंडियो। इन्हनि जो भी त को शान हूंदो। छा उन्हनि जो शान आहे? उन्हनि जे शान खे कुरान करीम मुख्तलिफ जायन ते बयान फरमायो आहे। इन आयत में अल्लाह ताला फरमायो रदी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। मुसलमानों बुधी छड़ियो क़यामत ताईं जेके भी कुरान जे ऐलान के बुधी छड़ियो ही उहे माण्हू आहिनि जो अल्लाह इन्हनि खां राज़ी आहे, ए अल्लाह खां राज़ी आहे। बेहंद फरमायो अल्लाह व कुल्लम वअदल्लाहुल हुस्ना। अल्लाह इन्हनि मां हर हिक सां जन्नत जो वायदो करे छॾियो आहे। ए जन्नती आहिनि। ही जेको असां नारो हणंदा आहियूं हर सहाबी नबी जन्नती, इहो कुरान जो तर्जुमो आहे। इहो कुरान जो तर्जुमो आहे। व कुल्लम वअदल्लाहुल हुस्ना। अल्लाह फरमायो हे जेके मुझे महबूब जा सहाबी आहिनि, मुझे महबूब जा गुलाम आहिनि, इन्हनि मां हर हिक जे लाइ जन्नत जो मां अल्लाह वायदो करे छॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम जे शान के कीअं बयान फरमायो? फरमायो त मुसलमानों बुधी छॾियो ही उहे माण्हू आहिनि, ही उहे मुसलमान आहिनि। फरमायो त जंहिं मुंहिंजी ज़ियारत ईमान सां कई उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम आहे। फरमायो जे मुझे सहाबी जी ज़ियारत कई उन जे मथां भी जहन्नम जी बाहि हराम आहे। फरमायो त मुसलमानों मुझे सहाबी जो अल्लाह ही शान कयो आहे जो गैर सहाबी उहद जबल जेतरो सोन खर्च करे। उहद जबल जेतरो सोन, केडो वडो जबल आ उहद जबल। उहद जबल उहो जबल आहे जंहिंजे लाइ अल्लाह जे हबीब फरमायो
असां जो उहद सां प्यारा, उहद जो असां सां प्यारा है। मदीने तैयबा में जबल आए, उहद जबल। फरमायो तवां मां को हिकड़ो उहद जबल जेतरो सोन खर्च करे ऐं मुंहिंजो सहाबी बसेर जवन जा खर्च करे त तव्हां जे उहद जबल जेतरो सोन बि सहाबी जे बिन सेरन खे नथा पहुची सघनि। उहद जबल जेतरो सोन बि सहाबीअ जे बिन सेरन जवन खे नथो पहुची सघे। इन मां अंदाज़ो लगायो केॾो अल्लाह सहाबन जो शान फरमायो। सैयदना गौसुल आजम रदी अल्लाह ताला अन्हु फरमायो, सहाबी घोड़े ते चढ़े, ओ घोड़ो हले, उन घोड़े जे सुंबुन मां मिट्टी उॾामे, समय अब्दुल कादिर उन मिट्टी ता कुर्बान थे। असांजे महबूब मुर्शिद करीम इमामुल आरिफीन हजरत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबन जो की शान बयान फरमायो त छा सहाबी जो शान है। फरमायो त दुनिया जा जेके वली आहिनि, वलियन में दर्जा आहिनि। वली, गौस, कुतुब, अब्दाल, औताद, ए वलियन जा मुख्तलिफ दर्जा आहिनि। हजरत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, ऐं हिकड़ा त उहे वली आहिनि जेके ॼमंदे ई ॼाम आहिनि, ऐं हिकड़ा वरी वली उहे आहिनि जिन मेहनतूं कयूं, सालन जा साल मुशक्कतूं कयूं, रियाज़तूं, इबादतूं। फरमायूं त सालन जे साल मेहनत, तकलीफ, इबादत ऐं मुशक्कत सां वलियन खे जेके दर्जा मिलंदा आहिनि, उहे सब जा सब दर्जा, यानी विलायत जो, गौसियत जो, कुतुबियत जो, ये जेके भी विलायत जा दर्जा आहिनि, जेके वलियन के सालन जे साल मेहनत ऐं मुशक्कत, इबादत ऐं रियादत सां खां पोइ उहे दर्जा मिलंदा आहिनि। हजरत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमायो त उहे विलायत जा सब दर्जा सहाबीअ खे उन वक्त अल्लाह उहे सब दर्जा अता फरमाया जंहिं वक्त उन हिक नज़र सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई। हिक भेरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत करण सां विलायत जा सब दर्जा अल्लाह सहाबी खे ॾेई छॾी। त पोइ हिक नज़र ज़ियारत करण सां उहे विलायत जा सब दर्जा मिलिया त जिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बार बार ज़ियारत कई उन्हनि जो छा शान हो। जिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां निमाज़ूं पढ़ियूं, जिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु सफ़र कया, गॾु जिहाद कयो, छा इन्हनि जो शान हूंदो। ऐं इन्हनि शान अहिड़नि शान वारनि जे जेकॾहिं खिलाफ 15वीं सदी जो मुसलमान घटि वधि ॻाल्हाए, का बकवास करे, त इहा उन जी पंहिंजी बदबख्ती आहे। मुसलमानों पंहिंजे औलाद खे सहाबा किराम जी अज़मत ॿुधायो, सहाबा किराम जी सीरत ॿुधायो। ही उहे हस्तियूं आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा, जिन जे ज़रिए उन जा उम्मत जे मथां थोरा आहिनि, एहसान आहिनि। अज जेकॾहिं कुरान तव्हां वटि मौजूद आहे, महफूज़ आहे, इहो बि थोरो सहाबा किराम जो आहे, इहो बि सदको सहाबा किराम जो आहे। सुभान अल्लाह। तंहिंजे करे
पंहिंजे औलाद खे सहाबा किराम जी मोहब्बत सेखारियो, सहाबा किराम जी अज़मत खां उन्हनि खे वाक़ुफ़ कयो। त जीअं अॼुकल्ह ही जेको राफ़िज़ियत जो चक्कर हली रहियो आहे, त जीअं तव्हांजी औलाद उनखां महफ़ूज़ रहे, अल्लाह ताला तव्हां असांखे सहाबा किराम जी मोहब्बत, अहल बैत अतहार जी मोहब्बत ऐं ग़ुलामी नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी खुश नसीब आहियूं। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जिन जे अॻियां सहाबा जो ज़िक्र कर त उन्हनि जा बूथ ख़राब थी वञनि। हिकिड़ा उहे आहिनि जिन खे अहल बैत जे ज़िक्र खां नफ़रत आहे। सुन्नी मुसलमान तोखे मुबारक हुजे, तुंहिंजो सहाबा सां बि प्यार आहे, तुंहिंजो अहल बैत अतहार सां बि प्यार आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह इन्ही मोहब्बत ते जियारे, अल्लाह इन्ही मोहब्बत ते मारे। ऐं क़यामत जे ॾींहुं जॾहिं असांजो हशर थिए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत अतहार सहाबा किराम जे मोहब्बत सां असांजा सीना मामूर हुजनि। इंशाअल्लाहुल अज़ीज़ आखिरत में भी पंहिंजा बेड़ा पार थींदा। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह दरगाह अलिया जामिया राशिदिया पीरगोट जा सदर मोहतरम उस्तादुल उलमा शेखुल हदीस व तफसीर हज़रत अल्लामा साईं मुफ्ती दोस्त अली सिकंदरी साहब खिताब फरमाए रहा हा। दौरान खिताब पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं पीर मोहम्मद अब्दुल गफ़ार अलमारूफ पीर मिठा सानी साईं सज्जाद नशीन दरबार आलिया रहमतपुर शरीफ वारा पता उन्हनि खे दिल जी गहराइन सां भलीकार ऐं उन्हनि सां गॾोगॾु ख़तीब असर पासमान रज़ा हज़रत अल्लामा पीर तरीक़त पीर मोहम्मद हामिद सरफराज रिजवी कादरी साहब उन्हनि खे भी दिल जी गहराइन सां भलीकार चऊं था। हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल वहीद कुरैशी साहब दादू वारा, हज़रत अल्लामा पीर अली मोहम्मद नक्शबंदी साहब, हज़रत अल्लामा सैयद खुर्शीद अमन शाह साहब दादू वारा, उन्हनि खे भी दिल जी गहराइन सां भलीकार चऊं था। साहिबजादा वाला शान अल्लामा साईं मोहम्मद मासूम साईं दरबार आलिया रहमतपुर शरीफ उन्हनि खे भी दिल जी गहराइन सां भलीकार चऊं था। हींअर अवां खे जोश वधाइण लाइ, अवां खे गरमाइण लाइ थधा थी विया आहियो न। हज़रत अल्लामा मुफ्ती सैयद मोहम्मद हसन शाह बुखारी के गुज़ारिश आहे त हू अचनि अवां जे साम्हूं इंशाअल्लाह मुख़्तसिर खिताब थींदो। उन खां बाद में असांजा जिनजो ख़ासि किताब आहे उन्हनि खे खिताब जे लाइ गुज़ारिश कंदासीं। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुस्तफा का हम सफर, गली गली नगर नगर, सैयदी मुर्शिदी, सैयदी मुर्शिदी। लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। सब स्टेज वारा ऐं सब पिंडाल में बैठल सोहणे नबी जे नाम तां कुर्बान आहिनि। लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सद्दक़ व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम। सालाना सीरती खुलफ़ाए राशिदीन अल महदीयीन सोहनी कॉन्फ्रेंस में स्टेज ते वेठल अहले दिल, अहले ज़िक्र, बावरा, पीरानी उज़ाम, मुख्तलिफ दरबार हाय फैज़ जा सज्जादा नशीनान, मसनद नशीनान
जुमला अहले मोहब्बत प्यारी जमात, अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। 45 सालाना गालबन उर्से मुबारक वाइज़े खुश अलहान फसीहुल लिसान खतीब इस्लाम काजी दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि ऐ शामिल उर्स मुबारक मुफस्सिर कुरान मुफ्ती बरहक से मुफ्ती अजीजुल्लाह हबवी रहमतुल्लाह अलैहि लाड़काने शहर जे सरजमीन ते जिन्ना बाग में यादगारी असलाफ लाड़काने शहर ऐं मुबारक गिरदो नवाह खां दरबार हाय फैज़ जा सज्जादा नशीनान मस्न नशीनान हर साल हिन महफिले मुबारका जी जीनत बनबाहिन, रौनक बनबाहिन। खुतबा हजरात पंहिंजे इल्मी तबहुर सां खिताबात ऐं खुतबात इरशाद फरमाईंदा आहिनि। ही अहले सुन्नत जो अजीम यादगार जलसो आ। सीरत खुलफाए राशिदीन मदीने वारे करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक यारन वफादारन सोहने अफजलुल बशर बादल अंबिया बितहकीक सैयदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु तआला अन्हु जी खुसूसन याद जमादुस्सानी जे मुबारक महीने में 22 जमादुस्सानी सन 13 हिजरी पाक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने यार वफादार यारे गार साहिब मजार सोहने सैयदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु तआला अन्हु जे पाक याद वारी मुबारक महफिल मदीने वारे करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे मथा सोहने अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु तआला अन्हु जी मोहब्बत उन जो अदायगी शुक्र वाजिब आहे। इन शुक्रिये अदायगी वजूब खे अदा कंदे लाड़काने जे सरजमीन जा गयूर उशाकाने मुस्तफा मदहे सहाबा में गुलामाने सहाबा मदहते मनकबते अहल बैत में मुहिब्बाने अहल बैत जमा थींदा आहिनि। आशिको जंहिं सोहणे सिद्दीक़ अकबर जे विसार बा कमाल थे अमीर कायनात मौलाए कायनात असदुल्लाह गालिब इमामुल मशारिक वल मगारिब हल्लाल मुश्किलात वन नवाइब आखिर रसूल शोहरे बतूल पिदर हसनैन मौलूद काबा रसूलुल्लाह जे इल्म शहर जो दरवाजो हजरत मौला अली मस्जिद नबविया का मदीनतुल मुनव्वरा जे पाक मुअत्तर मंबर फिजान में गली कूचन में ओ शुजा अश्जउ शुजाइन हजरत हैदर करार जे आगो आओ फिगा सा रोई पयो हो मदीने पाक जे सरजमीन में अली पाक जे रवण जो आवाज हो मस्जिद नबविया में मुर्तजा पाक जे गरिए जो आवाज हो वो अली पाक रवण दे चे पे ओ मुसलमान इस्लाम जो किलो सोनो अबू बकर सिद्दीक असा नबी जे यार का जुदा देवा दादी का मजो ड्याड़े जे जे विशाल थे मुर्तजा पाक रोई पयो हो ओ जे पाक सोने सिद्दीक अकबर ये फरमायो हो अय्य यौमिन हाज़ा सैयदा आयशा थी फरमाए अर्ज कहे या पाक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम यार या सिद्दीक अकबर अज सुमर जो दिहाड़ हुआ फी अय्य यौमिन कुबिदा रसूलुल्लाह कुबिदा फी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहने दिहाड़े सोना हबीब दुनिया था बुरको मिटायो हो अर्ज कहे सुमर जो दिहाड़ो हो हजरत सिद्दीक अकबर जे अखिन मा गोढ़ा वही हला खानदान सिद्दीकी खे सोना अबू बकर सिद्दीक मुलाहिजा फरमायो अज शाम खा देर थई हे घड़ियों मा तमासा करो है ऐन मिनहज मुस्तफा में मुताबित मोहम्मदी में 63 साल जिंदगी पाक
सिद्दीक अकबर सोने महबूब करीम अलैहिस्सलाम जे मुलाकात जेला बारगाह इलाही में पहुंचल जेला कुर्बे खुदावंदी में पहुंचल जेला हजरत सिद्दीक अकबर ये फरमायो फैजा मित्तु व फरक्तुम मिन जहाजी ओ मुझे घर में रहो ओ नबी अलैहिस्सलाम यारो जब मैं इंतकाल के हो गुजारे में हो मुझे कफ़न से सिद्दीकी में मुझे रूह तैयब जुदा थे मुझे जिस्म के कफन पहरा है मुझे जिस्म के कपड़े मुबारक पहरा है पाक सोने सिद्दीक अकबर फरमाए महबूब करीम अलैहिस्सलाम जे रोज़े मुनव्वरा गुंबद खजरा जे सामू खड़ी हल जो वक़िफू अला बाबिल बैतिल लज़ी फीह कब्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ूलू या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह हाज़ा अबू बकर यस्ताज़िनुका वो गुंबद खजरा खा मा सिद्दीक अकबर जेला मुस्तफा इजाजत दे तो पोमो के नबी जे पहलू में दफन कजो। नारे तकबीर।